मुराद मेमण ॻोठ अस्पताल में मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर मोहम्मद सालिह ॾीपर ऐं डॉक्टर अज़मतुल्ला क़ादरी जी रिटायरमेंट जे मौक़े ते डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ पारां हिकु पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब दौरान ॿिन्ही डॉक्टरनि साहिबनि खे संदन डिघी ईमानदार ऐं शानदार ख़िदमतुनि जे एतिराफ़ तौरु एज़ाज़ी शील्डूं ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। इन मौक़े ते मुक़ररनि पंहिंजे ख़िताब में डॉक्टर मोहम्मद सालिह ॾीपर डॉक्टर अज़मतुल्ला क़ादरी जे पेशावराना सलाहियतुनि ऐं दयानतदारी ऐं अवामी ख़िदमतुनि खे भरपूर ख़राज तहसीन पेश कयो ऐं संदन सिहत ऐं सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं बि घुरियूं वयूं। पंहिंजे ख़िताब में डॉक्टर मोहम्मद सालिह ॾीपर चयो त हुन पंहिंजे कैरियर जी शुरूआति इंतिहाई ॾुखियनि ऐं पसमानदा इलाइक़नि खां कई ऐं गुज़िरियल 10 सालनि खां मुराद मेमण ॻोठ अस्पताल में लगातार ईमानदारी ऐं महिनत सां ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। हुन चयो त अॼु अल्हम्दुलिल्लाह ही अस्पताल ग़रीब अवाम खे मयारी तिबी सहूलियतूं फ़राहम कंदड़ हिकु बहितरीनु इदारे तौरु सुञातो वञे थो। हुन पंहिंजी हौसला अफ़ज़ाई ते सभिनी डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ जा थोरा मञिया। तक़रीब में PPHI जे एडमिनिस्ट्रेटर कृष्ण साहिब, डॉक्टर अज़मतुल्ला, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर ज़ैनब शाह, डॉक्टर शाहिद भट्ट, डॉक्टर अरूबा, डॉक्टर आलिया, डॉक्टर उसामा ऐं डॉक्टर शोएब मुग़ल, डॉक्टर आरिफ शाह, डॉक्टर सलीम शेख, रिज़वान उस्मानी, सलीम जे मेमण समेत ॿियनि डॉक्टरनि पैरामेडिकल अमले वॾे अंग में शिरकत कई।